राज्य शागिर तंजीम निशात जमात लोहारी शरीफ ज़िले कंबर शेदात कोट तरफ़ां यूनिट कोरेजा जो साल 2021-22 जो पहिरियों दौरो ज़िले सदर फयाज़ अहमद जूणे जो जी सदारत हेठि थी गुज़रियो, जंहिंजी कार्रवाई ज़िले जनरल सेक्रेटरी अब्दुर्रहमान जूणे जो हलाई। हिन दौरे में यूनिट कोरेजा ऐं चंडड़ जी पुराणी पार्टियुनि खे डिज़ाल्व करे नए साल 2021-22 जी पार्टियुनि जो ऐलान कयो वियो, जंहिंमें यूनिट सदर यामीन टालपुर, जनरल सेक्रेटरी शुएब अली कोरेजो, जॉइंट सेक्रेटरी सरदार खान कोरेजो, फिनांस सेक्रेटरी नवाब अली कोरेजो चूंडिया विया ऐं यूनिट चंडड़ में सदर गुलामदीन कोरेजो, जनरल सेक्रेटरी अरसलान जूणे जो, फिनांस सेक्रेटरी फज़ुल करीम जूणे जो ऐं आफ़ीस सेक्रेटरी आसिफ अली जूणे जो चूंडिया विया। हिन दौरे में ज़िले नायब सदर शाहिद अली चांडियो, जॉइंट सेक्रेटरी ज़ुबैर अहमद कोरेजो, फिनांस सेक्रेटरी नूर हुसैन कोरेजो ऐं प्रेस सेक्रेटरी अता हुसैन जूणे जो जिन शिरकत कई। ज़िले सदर फयाज़ अहमद सदारती ख़िताब कंदे चयो त हीअ असांखे हिन साल तालीम जे मैदान में भरपूर महिनत करणी आहे ऐं हिन वधीक चयो त असां ज़िले बाडी पुरुमीद आहियूं त यूनिट कोरेजा ऐं चंडड़ बहितरीन कारकर्दगी करे ॾेखारींदा। रिपोर्ट अता हुसैन जूणे जो कंबर।